बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध धरती जा प्यारा आबादगार दोस्तों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों आऊं हिन वक्त मुझा 3 कड़ बसर जा कयल आहिनि। लाइफ में पहिरियों चकर मूं बसर कयो आहे ऐं माशाल्लाह हींअर बहितरीन आहे। हिन खे मूं 1 बोरी DAP जी, 2 बोरी यूरिया जूं ऐं 1 बोरी अमोनियम नाइट्रेट जी ॾिनी आहे। दोस्तों काफ़ी दोस्त चवंदा आहिनि त बसर खाइणु तमामु ॾुखियो आहे। ऐं चवंदो कुझु बि ॾुखियो कोन्हे को, अगरि हिमत हुजे माण्हूअ में। हीअ 120 ॾींहंनि जो फ़सुलु आहे। हिन खे हींअर मुंहिंजे फ़सुल खे थिया आहिनि तक़रीबन 45 ॾींहं। हिन में हिकिड़ी असां इंट्राकाल कई आहे फंजीसाइड ऐं रेडोमल कई अथऊं टारगेट वारनि जी, ऐं हर 8 ॾींहं हिन खे असां फंजीसाइड कंदा था अचूं। ऐं हिन में ॾिसो गाह जो असां तीलो पोन छॾियो आहे। ऐं हिन में रंबी इस्तेमालु कोन कई अथऊं। रंबीअ तां असां कोन गाह कढियो आहे, असां हथनि सां कढियो आहे। सो हाणे हीउ माशाल्लाह बहितरीनु बीठो आहे। ऐं कुझु दोस्त चवंदा आहिनि त पनीरी 25 ॾींहंनि खां 26 ॾींहंनि में निकिरी वेंदी आहे। इहो सभु बकवास आहे, कूड़ आहे। पनीरी कॾहिं 25 खां 26 ॾींहंनि में कान निकिरंदी। 45 खां 50 ॾींहं माना पनीरी खाए थी। छो जो मूं ख़ुदि पनीरी काए ई ट्रांसप्लांट कई आहे। सो मुंहिंजो आबादगारनि खे पैगाम आहे त वधि खां वधि बसर खाइनि ऐं कणिक ते महिनत कनि। छो जो कणिक जो फ़सुलु अॻियां अचे पियो, उन जो रेट गवर्नमेंट 5000 रुपया करे छॾियो आहे। सो कोशिशि कयूं त पाण वणनि जो अज़ालो हिननि मां कढी वञूं। वॾी महिरबानी दोस्तों।